अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे फ़ाइज़ा अलीअ जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, ॿुधाइण खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कयां थो। जे अगरि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ़ाइज़ा अलीअ जो हिकु न्यू सॉन्ग आयो आहे, जेको सॉन्ग सिंध जे मशहूरु फ़नकारनि पिणु पहिरें ॻायो हुयो, यानी जलाल चांडियो साहिबु, फौज़िया सूमरो ऐं सूर्या सूमरो बि उहो सॉन्ग ॻायो आहे ऐं हाणे उहो ई सॉन्ग फ़ाइज़ा अली ॻायो आहे। दोस्त सोचे रहिया हूंदा त आख़िर उहो सॉन्ग कहिड़ो आहे, उहो बि मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, उन सॉन्ग जा बोल आहिनि, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार। इहो ई सॉन्ग आहे दोस्तों, जेको तमामु बहितरीनु सुपर हिट मशहूरु वियो आहे इहो सॉन्ग। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।